ब नवां जंगी जहाज PNS बाबर ऐं हुनैन पाकिस्तान सामूंडी फ़ौज जे ॿेड़ी में शामिल। कराची में मुनक़िद कयल तक़रीब खे ख़िताब कंदे सदर ममलिकत सदर आसिफ अली ज़रदारी चयो त असांजी फ़ौज कंहिं बि जारहियत खे मुंहुं ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहे। योम दिफ़ा जे मौक़े ते हिन अज़ीम तक़रीब में शिरकत करण ते फ़ख्रु आहे। तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। सॼे मुल्क में अॼु 59 दिफ़ा जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं, शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी। नेवल हेड क्वार्टर्स इस्लामाबाद में शहीदनि जी यादगारनि ते तक़रीब मुनक़िद। वाइस एडमिरल अवैस अहमद बिलग्रामी यादगारनि ते गुल रखिया। क़ाइद आज़म जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली जी तक़रीब। पाक एयरफोर्स जे दस्ते गार्ड्स जो ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। मेजर शब्बीर शरीफ शहीद जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। कोयटा में बलूचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज बुगटी ऐं कोर कमांडर लेफ्टिनेंट नसीम अहमद खान जी शहीदनि जी यादगारनि ते हाज़िरी। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिकार जी क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरे दुआ घुरी। सदर वज़ीर आज़म चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी सर्विसेज चीफ ऐं हथियार बंद फ़ौज पारां 6 सितंबर जे शहीदनि ऐं गाज़िन खे भेटा पेश। पंहिंजे पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अॼोको ॾिहाड़ो क़ौमी ख़ुदमुख़्तियारी जे दिफ़ा लाइ क़ौमी अज़मत जी यादि ॾियारे थो। हथियार बंद फ़ौज क़ौमी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहे। पाक फ़ौज मुल्क खे हर क़िस्म जे चैलेंजिस खां बचाइण लाइ पुरज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त हथियार बंद फ़ौज जे अज़ीम सपूतनि 6 सितंबर 1965 ते हमलावर दुश्मन खे शिकस्त ॾिनी। कश्मीर मसइले जो हल न थियण खिते में अमन ऐं तरक़ी जी राह में सभ खां वॾी रंडक आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त 6 सितंबर जो ॾिहाड़ो क़ौमी ऐं अस्करी तारीख़ में निमाया हैसियत रखे थो। अॼोके ॾींहुं वरी सामूंडी ऐं हवाई फ़ौज दुश्मननि जा नापाक इरादा ख़ाक में मिलाए छॾिया हुआ। अॼु सिक्योरिटी फोर्स जे काविश ॾिसां पाकिस्तान अदम इस्तेहकाम जो शिकार थियण खां महफ़ूज़ आहे। हुकूमत जो नेब तरमीमों बहाल टिरुकनी बेचो फ़ैसिलो कालदम करार। इंटा कोर्ट जो अपीलूं मंज़ूर। सुप्रीम कोर्ट 5 जी तनासिब सां नेब तरमीमन बाबति नज़रसानी केस जो महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सुप्रीम कोर्ट चयो आहे त टिरुकनी बेचो फ़ैसिलो साबित न करे सघियो त नेब तरमीमूं आइन सां टकराव में आहिनि। PTI बानी साबित न करे सघियो त नेब तरमीमूं गैर आइनी आहिनि। इंट्रा पार्टी इलेक्शन केस में PTI जूं 4 मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। 10 सुफ़नि ते ॿधल फ़ैसिलो जारी। इलेक्शन कमीशन इंट्रा पार्टी चूंडुनि में इलेक्शन कमीशन जे इख़्तियारनि जे दायरे ते PTI जो एतिराज़ बि रद्द करे छॾियो। PTI खे FIA तरफ़ां पार्टी ऑफिस मां खयल दस्तावेज़नि जी वापसीअ लाइ अदालत सां राब्तो करण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट असिस्टेंट कमिश्नर्स लाइ 138 डबल केबिन जी ख़रीदारी खां रोके छॾियो। अदालत में असिस्टेंट कमिश्नर्स लाइ 138 डबल केबिन जी ख़रीदारी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत ईंदड़ ॿुधणी ताईं गाॾियुनि जी ख़रीदारी जे नोटिफिकेशन ते अमल खां रोके छॾियो। धुरियुनि खां 4 हफ़्तनि अंदरि जवाब तलब। कराची में कारसाज़ ते गाड़ी जो टक्कर हणी पीउ ऐं धीउ खे मारींदड़ औरत नताशा दान जी ज़मानत मंज़ूर। अदालत पारां जवाबदार औरत खे 1 लख रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम। हादसे में फ़ौत थियल पीउ धीउ जे वारसनि ऐं जवाबदार धुर में ठाह थी वियो। हादसे जे फ़ौती इमरान आरिफ ऐं आमना जे वारसनि जो हलफ़नामो अदालत में पेश। हलफ़नामे में चयो वियो आहे त हादिसो ॼाणी वाणी न कयो हो। हुननि हादसे जे ज़िम्मेवार औरत खे माफ़ करे छॾियो आहे। जवाबदार औरत खे ज़मानत ॾियण ते खेनि को एतिराज़ न आहे। मुल्क में दहशतगर्दी जी लहर। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी आलमनि सां गॾु जाणी। घरू वज़ीर जो चवणु आहे त रियासत जी अमलदारी सभिनी खे मञणी पवंदी। असां पाकिस्तानी आहियूं ऐं मुल्क अहम आहे। दहशतगर्दी जी बाह में असांखे धिकियो पियो वञे। असांखे उन बाह मां निकिरणो आहे ऐं बाह मां आलमनि जी मदद बिना नथो निकिरी सघिजे। जेके इस्लाम ऐं दीन जे नाले खे इस्तेमालु करे दहशतगर्दी करे ऐं कराए रहिया आहिनि उन्हनि जो रस्तो बंदि करणो आहे। नादरा चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मुनीर अफसर के हटाइण जो हुकुम। लाहौर हाई कोर्ट नादरा चेयरमैन की मुक़ररी के खिलाफ दरख्वास्त मंजूर करे वरती। लेफ्टिनेंट जनरल मुनीर अफसर की मुक़ररी कालदम करार। जस्टिस आसिम हफीज़ अशबा कामरान की दरख्वास्त ते महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो।
ऐं सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जो कॉलेज एजुकेशन बाबति इजलास में सेक्रेटरी कॉलेजेस गैर हाज़िर कमेटी चेयरमैन पारां कावड़ जो इज़हार। कमेटी चेयरमैन निसार अहमद खोड़े चयो आहे त साल 2015 खां वठी हिन वक़्त ताईं रिकॉर्ड ई मौजूद नाहे। पार्लिमानी फोरम खे गैर संजीदा वरितो पियो वञे। हू हिक हफ़्ते जी मोहलत ॾिए थो सेक्रेटरी कॉलेज रिकॉर्ड समेत पेश थिए। योम दिफ़ा जे ॾींहं ते सिंध समेत सॼे मुल्क में तक़रीब मुनक़िद स्कूलनि कॉलेजिस तोड़े यूनिवर्सिटीज़ जे शागिर्दनि जूं रैलियूं पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा हंया विया। मुल्क की सलामती लाइ दुआऊं घुरियूं वयूं।